कराईंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं अल्लाह ताला ला मकान ते घुराए जिते न को हेठि न को मथे न को जुनूब न को शुमाल न को पस्ती न को बुलंदी न को मशरक न को मगरब न को मलाइक न को माण्हू हिकु रब जी ज़ात उन जे महबूब जी ज़ात उते घुराए पोइ यार सां वई कुर्ब जो कचहरियूं कंदो आहे। रब तो फरमाए प्यारा इन अल्लाह व मलाइकतहु अल्लाह उन जा मलाइक नबी ते दुरूद पढ़न था। इन मां मुराद ई आहे त रब पंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदो। आला हज़रत जो भाउ हज़रत इमाम हसन रज़ा रहमतुल्लाहि ताला अलैहि ॾाढी प्यारी ॻाल्हि कया लिखे तो अल्लाह जी ज़ात बरकात खे क़यामत कायम करण जी ज़रूरत कहिड़ी। अल्लाह खे सभु ख़बर आहे केर केतिरो नेक आहे केर केतिरो गुनाहगार आहे केर नमाज़ी आहे केर ज़िक्र कंदो आहे न कंदो आहे। रब खां का चीज़ लिखियल न आहे। असांजा ॼमिया ई कान हुआसीं। रब खे पहिरीं ख़बर आहे त केतिरा गुनाह कंदो केतिरियूं नेकियूं कंदो। अलीम बिज़ात सुदूर आहे उन खां का चीज़ लिखियल न आहे। पोइ जॾहिं रब खे सभु ख़बर आहे त पोइ क़यामत जो ॾींहुं क़ाइम करण जो मक़सदु कहिड़ो। ॻाल्हि सम्झो पिया या न। हज़रत इमाम हसन रज़ा रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाए थो क़यामत जो ॾींहुं क़ाइम करण जो मक़सदु इहो आहे त अल्लाह ताला 1,24,000 नबियनि खे घुराए उन्हनि जे उम्मतनि खे घुराए पोइ वरी पंहिंजे लजपाल नबीअ खे मक़ाम महमूद ते विहारे उन्हनि खे ॾेखारींदो त ॾिसो मुंहिंजे लजपाल नबीअ जो शान केॾो आहे। क़यामत जो ॾींहुं कायम करण जो मक़सदु इहो आहे त रब जग जहान खे पूरी मखलूक खे पंहिंजे महबूब जो शान ॾेखारणु चाहींदो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे अक़ीमिस सलात लदुलूक शम्स इला गसकिल लैल व क़ुरआनल फज्र इन्ना क़ुरआनल फज्र कान मशहूदा व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा। असा अन करीब अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा। महबूबा तुंहिंजो करीम रब तोखे मकाम महमूद अता फरमाई जिते तमाम नबी नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा उन्हनि जा उम्मती परेशान हूंदा दर बदर हूंदा। केॾी महिल आदम अलैहिस्सलाम जे बारगाह में वेंदा केॾी महिल खलीलुल्लाह जे बारगाह में वेंदा। उन क़यामत जे ॾिहाड़े तमाम नबियनि ऐं रसूलनि में जंहिंजे ज़ुबान ते उम्मती उम्मतीअ जो आवाज़ हूंदो उहा ज़ात मदीने जे मीर जे आहे। साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़यामत जो ॾींहुं वॾो ॾींहुं आहे सिज नेज़े बराबर हूंदो ज़मीन तांबे वांगुरु तपी वेंदी। यौम यफ़िरुल मर्उ अमड़ धीअ खां अलॻि थी वेंदी पीउ पुट खां बेज़ार थी वेंदो। दुनिया जूं दोस्तियूं दुनिया जूं यारियूं रिश्ता नाता तालुकात ख़त्म थी वेंदा। ऐं लजपाल पैगंबर भला क़यामत जे ॾिहाड़े असीं तुंहिंजा ग़ुलाम तोखे किथे ॻोल्हियूं। सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार फरमायो मुंहिंजा ग़ुलाम बेशक क़यामत जो ॾींहुं वॾो आहे तमाम नबियनि जो उम्मतूं हूंदियूं पर मां मुस्तफ़ा खे 3 जॻहियुनि ते ॻोल्हियो। घणी जॻहियुनि ते कहिड़ियूं कहिड़ियूं
हबीबन करीमन फरमायो पहिरीं उते जिते मुंहिंजी गुनाहगार उम्मत जा गुनाह तोरिया वेंदा। हबीबन करीमन फरमायो तराज़ो लॻंदो नेकनि जा हथ पला भारी थी वेंदा, पर जेके मूं जहिड़ा गुनाहगार बेअमल बेकार जिन जा गुनाह घणा थी वेंदा, नेकियूं हल्कियूं थी वेंदियूं। हबीबन करीमन फरमायो उन टाइम ते मां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि गुनाहगारनि जे नेकियनि वारे पलड़े में हिकिड़ी पर्ची विझंदुसि। उहे उम्मती जिन जा गुनाह ॻरा हूंदा, नेकियूं हल्कियूं थी वेंदियूं, क़यामत ॾियारे लाखिण लतीफ़ फरमायो त मारो मिट मली रजा, मारो मिट मली रजा सभई मूं सरदार, मैशर वेल मैदान में मोहब्बत थींदा महदार, पुलोयन वारा लख हज़ार पर मारो मंजिल हिकिड़ो। जिते नबी हथ कढी वेंदा, अबो हथ कढी वेंदो, सगी अंबर औलाद खे न सुञाणंदे, भाई पियो ख़त्म थी वेंदियूं, रिश्तेदारियूं ख़त्म थी वेंदियूं। उते बि क़यामत ॾियारे मुसलमान जे कम ईंदो त मदीने जो मीर कम ईंदो। हबीबन करीम फरमायो मां हिकिड़ी पर्ची नेकियनि में विझंदुसि, अल्लाह जे फज़लो करम सां उन उम्मतीअ जो नेकियूं गरियूं थी वेंदियूं, गुनाह हल्का थी वेंदा। हू मुंडे निहारे चवंदो तुंहिंजी महिरबानी आहे, अॼु जिते अबो कम कोन आयो, अंबड़ कम कोन आया, तो भलाई कया। ओ भलाई करण वारा पंहिंजो तारफ़ करा, तो केरा। हबीब करीम फरमाईंदा गुलाम मां तुंहिंजो नबी मदीने जो मीर आहियां, तो मुंहिंजे मथां सलात पढ़ी हुई, दुरूद पढ़ियो, वो तुंहिंजो दुरूद मूं वटि महफूज़ आहे। अॼु मां उहो दुरूद तुंहिंजे नेकियनि में विधो आहे त नेकियनि जो पलड़ो बहारी बणिजी वियो। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह। कहाँ भी जुबान खामोश न रहे, मिली करे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह सुभान अल्लाह चवे तो सीन सजण जे आसर मूका शै कान कई, पक अथम पिरी परे न कंदा, डोरा पो ॾेई चरिया खरिया हेॾे अचो, ईअं चिचकारींदो चई अज़ीज़ भा अहिड़ी ज़ात आ पले असांजे पेई, जो ग़ुलाम नबी हे सभई असीं आहियूं जंहिंजे आसरे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एॾो महिरबान नबी आहे, जिते अबो हथ कढी वेंदो, अमड़ हथ कढी वेंदी, रिश्तेदार दोस्त यार केर कम न ईंदो न, उते बि मदीने वारो साईं नाता तोड़ींदो नाहे, उम्मतीअ सां नाता जोड़ींदो। उते अचे जहां मिठा मदनी
जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अच जा मिठा मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटीअ जा मण विझी मोत मिटीअ जा मण विझी मुंह ते गमन में हो गॾे वेंदा उते अच जा मिठा मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा सफ़र सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे या रसूल अल्लाह नमाज़ कज़ा थी वयूं बेहयाई बुराई या रसूल अल्लाह का भी अहिड़ी नेकी न आहे जेका क़ब्र में खणी वञा सबर ऐं सबर बि हथ मां निकिरी वियो हबीब क़ुरान जो दामन बि मोकिलायो वियो हाणे क़ब्र में सवाइ अव्हां जे ॿियो को बि सहारो न बचियो सफ़र सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे मुंहिंजा वारस विझी मूं ते मुंहिंजा वारस विझी मूं ते विछोड़े जा कफन वींदा उते अच जा मिठा मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा हज़रत गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह खां कंहिं पुछो चई गुलाम नबी चई जी वॾे हाम तो हणे त मदीने वारे जो गुलाम आहियां भला क़यामत जे ॾिहाड़े 1.25 लख नबी हूंदा उन जो उम्मत हूंदो बेख़बर एॾे वॾे मजमे में हसनैन जे नाने खे कीअं ॻोल्हींदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह गुलाम नबी अॼु त वॾी हाम पियो हणी हाक पियो हणी त मूंखे लेर नकी लोॾो आहे मुंहिंजो मदीने वारो साईं वेठो आहे भला क़यामत जे ॾिहाड़े 1,24,000 नबी हूंदा उन्हनि जूं उम्मतूं आदम अलैहिस्सलाम खां वठी ओ क़यामत ताईं जेके इंसान आया ई ईंदा सभई क़यामत जे ॾींहुं गॾु हूंदा उते यार खे सुञाणंदे की गुलाम नबी मैसर मुर्की पियो जे क़यामत अचण ॾे ॾिस त पोइ यार खे कीअं थो सुञाण पुछण वारे पुछो कीअं सुञाणंदे हशर वेल हूंदा सवेरा जराणा तनी में मोहम्मद पर खां सुञाणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो आवाज़ न आयो सुभान अल्लाह लाखिन लतीफ फरमायो त 1.25 लख सोढन जो 1.25 लख नबी 1.25 लख सोढन जो रोसदनी खां अग मिड़नी मथा में धरे पीड़े दिनो पग तो छोट को जग जद राणो आयो राज में सुभान अल्लाह राणो आयो राज में की सोढियल खे सार परे वेठो पत मणियो हीरन संदा हार हाणे कानी बि पचार माग मिड़ो ई में धरो ओला नबी कीअं सुञाणंदे कि को क़यामत अचण ॾे ॾिस त यार खे कीअं थो सुञाणे हशर वेल हूंदा सवेरा जराणा तनी में मोहम्मद पर खां सुञाणा कीअं सुञाणंदे चवे तो हंदस छोट कारे जो डंडो हथन में हंदस छोट कारे जो डंडो हथन में मुझो मुस्तफा पाक पथरो लखन में वरी गुलामन अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह क़यामत जाड़े तमाम नबियन जा उम्मती होंदा ओ लजपाल नबी
तू पंहिंजे उम्मत खे कीअं सुञाणंदे ये ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे ऐं अल्लाह अमल जी भी तौफीक अता फरमाए। साहबन पुछो या रसूल अल्लाह तमाम नबियनि जूं उम्मतूं हूंदियूं अवां पंहिंजे गुलामनि खे कीअं सुञाणंदा? महबूबन करीमन फरमाए त आऊं पंहिंजे उम्मतीअ खे परे खां सुञाणी वठां। या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदा? मुवत्ता इमाम मालिक जी हदीस आहे। हबीबन करीमन फरमायो त मुंहिंजे उम्मत जी सुञाण पई आहे त जेके उज़वा मुसलमान नमाज में धोईंदो आहे क़यामत ॾियारे उहे सिज वांगुरु चमकंदा ऐं परे खां सुञाणी वठंदुसि त मुंहिंजो उम्मती आहे। मुसलमानो जेकॾहिं वुज़ूअ में एॾी बरकत आहे त नमाज जे बरकत जो आलम छा हो। हज़रत मूसा कलीमुल्लाह जो दौर आहे। हिकिड़ी औरत वीचारे नमाज़ी रब असां तव्हांजे मां भेण खे नमाज़ी बनाए चओ आमीन। रब असां तव्हांजे अंबड़ियन खे भेनरनि खे अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाए। अज़वाज मोहतरात जे तरीक़े ते हलण जी तौफीक अता फरमाए। मुंहिंजे महबूब करीम जी बारगाह लगी पई आहे। परे खां हिकिड़ो परदेसी आयो अणजान अण सुञाण आयो मुंहिंजे महबूब जे बारगाह में। ओ मुसलमान जा नबी चई जी अर्ज़ कई सोना 3 ॾींहंनि खां बुखियो आहियां परदेसी आहियां मुसाफिर आहियां मानी कोन खादिया। हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजे अज़वाज मोहतरात जे लाइ पंहिंजे राणियुनि जे लाइ पंहिंजे घर वारियुनि जे लाइ पैगाम मोकिलियो आहे त वञी ॾिसो घर में कुझु आहे या न। घर वारियुनि आवाज़ ॾिनो लैस इंदना इल्लल मा। या रसूल अल्लाह सवाए पाणीअ जे ॿियो घर में कुझु बि नबी पाक जी घर वारनि जवाब कहिड़ो ॾिनो या रसूल अल्लाह सवाए पाणीअ जे घर में खजूर जो दाणो बि न आहे पर वावेलो न आहे चीख पुकार न आहे सब्र जो दामन हथ में आहे। असांजे मां भेनर जे लाइ इहो पैगाम आहे जेको अल्लाह ॾे जेतिरो ॾे हुन ते राज़ी रहण। हदीस पाक जो मफ़हूम आहे जेको बानो अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहंदो आहे रब हुन जे थोरड़े अमलनि ते बि राज़ी रहंदो आहे। पाण करीम जे घरां इहो जवाब आयो। हिकिड़ो साहबी उथी बीठो आहे या रसूल अल्लाह हबीबन फरमायो मन युज़ीफ़ु हाज़ा मुंहिंजे हिन अचण वारे महिमान जी मेज़बानी केरु कंदो? काल रजुलुम मिन अंसार अंसारनि मां हिकिड़ो हमरा उथी बीठो आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह इहो अवां जो महिमान अॼु मां थो वठी वञां। वठी आयो पंहिंजे घर में घर वारी खां पहिरीं त मालूम न कयो त कुझु आहे या न। महिमान वठी आयो बैठक में विहारे घर वारी खे चई महिमान आहे पर आम महिमान आहे मदीने वारे मीर जो महिमान कुझु आहे खाइण जे लाइ। माई जवाब ॾिनो त एतिरो आहे जो पंहिंजा बचड़ा खाईंदा तुंहिंजे लाइ बि न आहे मुंहिंजे लाइ बि न आहे गिरा मानी जो एतिरो आहे जो को बचड़ा खाईंदा। कुर्बान वञा साहबीअ जे ईमान जे मथां पंहिंजे घर वारे खे चई त बानो बना बचड़नि खे सुमारे छॾ मानी तयार कर। पुजरे महिल मानी दस्तरखान ते लॻी वञे बहानो बनाए ॾियो या चराग विसाए छॾिजे। महिमान खे ख़बर न पवे छो त मानी हिकिड़े माण्हूअ जी आहे जेकॾहिं आऊं गॾु वेहंदुसि न खाईंदुसि
त महिमान मूंखे चवंदो मानी खा आऊं जे खाईंदुसि त हू वरी पेट न भरे सघंदो तरीक़ो ॿिन्ही ज़ाल मुड़सनि कयो आहे मानी तयार थी वई दस्तरखान ते मानी लॻे वई घर वारी छा कयो आहे बहानो बनाए चिराग खे विसाए छॾे हाणे अंधेरी राति में उहो जेको मेज़बान आहे उहो बर्तन सां हथ लॻाए वरी पंहिंजे मुंहं सां पियो हथ लॻाए मानीअ जो गिरा न पियो खाए खाली मुंह ईअं पियो चबाए ॼण महिमान सम्झे त मेज़बान बि खाए इखलास सच्चाई अंधेरी रात में मेहमान त न ॾिठो त मेज़बान छा पियो करे पर रहमान त ॾिठो त मुंहिंजो बानू अॼु कीअं पियो ईसार करे घर वारी बुख में आ बचड़ा बुखिया पान बुखियो ऐं लालटीन बंदि करे चिराग बंदि करे अंधेरी रात में हू कहिड़ी रस्म पियो अदा करे रात गुज़रे मदीने वारे साईं जे महिमान खे वठी हबीब जे बारगाह में आयो अञा परे पंदा अञा रसूलुल्लाह जे कचहरी में अञा पतो न आहे त लजपाल नबीअ परे खां निहारे मुर्की करे फरमायो गुलाम ही उहो शख्स आहे पूरी रात अल्लाह जी रहमत इन ॾे निहारी दे रही ऐं रब जी रहमत मुरकंदे रही सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब उनखे मुबारक ॾिनी तोखे मुबारक हुजे तो अॼु उहो ईसार कायम कयो आहे तो अहिड़ी महिमानी कई आहे महिमानी जो सर अंजाम तो मदीने में ॾिनो आहे पर तुंहिंजे मेज़बानी जो चर्चो अल्लाह जे अर्श ते हली रहियो अल्लाह ताला फरमायो वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कानहुम बिहिम खसासा हिकिड़ो हूंदो आहे सदको हिकिड़ी हूंदी आहे ख़ैरात हिकिड़ो हूंदो आहे कंहिंखे फी सबीलिल्लाह मदद करण पर हिकिड़ो आहे इस्लाम में ईसार ईसार छाखे चइबो आहे उहा शइ तो वटि हुजे ई एतिरी जंहिंजी तोखे बि ज़रूरत आहे पर तो पंहिंजी ज़रूरत खे छॾे के मुस्लमान जी मदद कई इस्लाम इनखे चइबो आहे ईसार ऐं जेको बानू ईसार कंदो आहे मेहमानी मेज़बानी जा फराइज़ हिते अदा कंदो आहे उन जा चर्चा अल्लाह जे अर्श ते मूसा कलीमुल्लाह जो दौर आवा औरत नमाज़ी छा भी थी पवे पर हर वक्त नमाज में शैतान इंसान जो दुश्मन अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्म काफ़ा वला तत्तबिउ खुतवात शैतान इल्ला शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन अब तो फरमाए बाना इन दुनिया में न चो तो फुला मूसा कोंदो ठहे फुला मुझो दुश्मन आ फुला मुझो वेरी आ केर कंहिंजो दुश्मन न आहे बाना जेकॾहिं तुंहिंजो दुश्मन आ त वो शैतान तो उन जी पैरवी न कर पाण खे उन खां बचा अल्लाह जे बानड़ी नमाज़ शुरू कई शैतान जे वसवसा विधा ओ माई तुंहिंजो नंढड़ो ॿार तनूर जे वेझो आहे चुल्ह जे वेझो आहे अंदर बाह पई भरे किरी पवंदो सड़ी वेंदो पर माईअ जे अंदर मां आवाज़ आयो जे रब ॾिनो आहे सो बचाए आखिरकार शैतान उन जे बचड़े खे तनूर में किरायो आहे वरी डोड़ी अची कननि में आवाज़ पियो ॾे माई तुंहिंजो लाल तुंहिंजे हीअं जो हार तुंहिंजे जिगर जो टुकड़ो तनूर में किरी पियो आहे पर माईअ का बि तवजा कान ॾिनी दौराने नमाज़ उन माईअ जो घर वारो अचे ॾिसे त बचड़ो तनूर में पियो आहे तनूर में बाह पई भरे
डोड़ी जो वञे त नमाज जी बरकत अड़िया नंढड़ो ॿार जे कोयले खे बाह जे अंगार खे हथ पियो लॻाए नमाज जी बरकत सां वो कोयलो जन्नत जो मेवो पियो बनजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमान ईअं न चयो त मूंखे कम आहे कम खे चओ त मूंखे रब जी नमाज पढ़णी नमाज खे टाइम ॾेई ॾिस इन नमाज जे बारे में क़यामत ॾींहुं सभ खां पहिरीं सवाल थींदो अॼु जो मुसलमान गफ़लत वारी ज़िंदगी पियो गुज़ारे अॼु क़दर न आहे पर क़दर तॾहिं पवंदो जॾहिं वग खां विछड़ी वेंदासीं जिंदगीअ जी डोर टुटी वेंदी हे मेला हे मला खड़ा हे कचहरियूं हे रौनकूं हे नज़ारा सभु इते रहिजी वेंदा पोइ हाय जा हथड़ा हणंदासीं न पोड़ी थी ज़मीन न पोड़ो थियो सिज हिन बनीअ मथां बिज यार हारी दड़ हलिया वया सुभान अल्लाह सुभान ख़बर भी आहे चंद ॾींहं जा महिमान अदा यकीन आहे या हमेशा हूंदासीं ये ज़मीनूं ये बाग ये पहाड़ों ये शाही महल ये बंगला इते पिया हूंदा पर पोइ भी इंसान गफ़लत अफ़सोस जी ॻाल्हि आहे अॼु असांजे मुसलमान खे नमाज जी फुर्सत नाहे ओ बानड़ा हथ ॿधी अर्ज़ कंदो हलां करीम रब जी महिरबानीअ ॾे निहार जेकॾहिं वो रब असांखे जॾड़ो बनाया त रब जी मर्ज़ी नाबीन बनाया रब जी मर्जी माज़ूर बनाया रब जी मर्जी गुंगो बनाया रब जी मर्जी को जानवर बनाए छड़िया रब जी मर्जी पर उन अखियों ॾई हथ ॾई पेर ॾई अक़ल ॾई दिमाग़ ॾई रसूल अरबीअ जो उम्मती बनाए तोखे मोकिलियो आहे काश पोइ बि तूं मालिक खां मोह मटियो वेठो कुछ गौर कर या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम सुभान अल्लाह सुभान ओ इंसान उहा शइ कहिड़ी आहे जे तोखे धोखे में विधो आहे उन अहकमुल हाकिमीन जे दरवाज़े तां तोखे कहिड़ी शइ कान मिली हदीस में आयो बानो जेॾी महिल नमाज़ पढ़ंदो आहे पोइ हुज़ूर क़ल्ब न हूंदो आहे जेॾी महिल नमाज़ में हेॾे सोचींदो आहे हेॾे सोचींदो आहे बीठो नमाज़ में आहे बीठो मस्जिद में आहे पर सोचींदो ॿी जॻह ते आहे तेॾी महिल आवाज़ ईंदो आहे बाना छा मूंखां बि वधीक को बादशाह आहे छा ॿियो को दरवाज़ो आहे जिते तुंहिंजी झोली भरिजी वेंदी आहे पोइ बानो जॾहिं तवजा न ॾींदो आहे पोइ बि उनजो ज़हन हाज़िर न हूंदो आहे त फ़रिश्ता वेझो अची उनखे चवंदा हीअ तुंहिंजी नमाज़ क़यामत ते ॾिहाड़े तुंहिंजे मुंहं ते मारी वेंदी अॼु असांखे नमाज जी फिक्र नाहे हिकिड़ो साहबी आहे वीचारे जी अख लगी रही फजर जी नमाज जो वक्त निकिरी पर खुदा जो खौफ अहिड़ो जो सॼो ॾींहुं रुअंदो रहियो त मूंखां नमाज छो कंदा थी सॼो ॾींहुं रुअंदो रहियो सॼी राति रुअंदो रहियो वरी ॿी फजर आई अख लगी रही दरवाजे ते आवाज आयो उठ नमाज जो टाइम दिल में सोचे
को सियाबिया को मोमिन बानो आ जी अज मुसा भलाई कया जे बा तू केरा मुखे नमाज अल्लाह उठारण वाला चाहो शैतान है शैतान जो कम हुंदो आ नमाज़ी खे सुमारण या उथारण जे हिकड़ी नमाज तो खा वई तो एडो रुनो आ दी रात रोंदे रहे ऐ रब तोखे नमाज का वधीक अजर दिनो ऐ तुझे दिल में एडो खुदा जो खौफ आ अज जे नमाज निकरे आ त खौफ खुदा में तुझो रूह ही परवाह थी वजे पर अफसोस जी गाला अज जे मुसलमान का 5 वक्त नमाज पिया वञे पर पोइ बि परवाह न आहे अज कदर न आहे पर कदर तॾहिं पवंदई जॾहिं मिटीअ जा मण वरंदई पोइ रुवंदे 80 साल जी उम्र गुज़री वई 70 साल 100 साल जी उम्र गुज़री वई दाढ़ियूं अछूं थी वयूं मथे जा वार छा थी विया पर अफसोस मुसलमान किचीअ में घाट विझी पुनल रब खे राज़ी करे न सघियो बीबी ज़ुलेखा रज़ी अल्लाह ताला अन्हा यूसुफ अलैहिस्सलाम जे चक्कर में फ़िरेफ़्ता मंदिर में ईंदी आ सुबुह खां वठी शाम ताईं हिकिड़ो पत्थर मां मूरत ठहियल आ बुत ठहियल आ हुन जे साम्हूं गोॾा भञी वेंदे आ माज़अल्लाह सुम माज़अल्लाह ओ मुंहिंजा कोड़ा खुदा ओ मुंहिंजा सनम ओ मुंहिंजा बुता मूंखे यूसुफ मिला पत्थर तो कॾहिं मुरादूं पूरियूं करे जिंदगी गुज़री वई जवानी वई पत्थर जी पूजा कंदे चेहरे जो हुसन वयो कुराड़पन अची वई मथे जा वार छा थी विया 80 साल खां उम्र क्रॉस करे वई पर यूसुफ न मिलियो हिकु ॾींहुं इंसान हुए अकल खां कम वठी उन बुत खे मथां करे हेठि हई भञी भोरा करे सिर सजदे में रखी ये दाह कयो यूसुफ जा खुदा जिंदगी गुजरी वई पत्थर जी पूजा में यूसुफ को न मिलियो अज मां तोसां सुलह थी करियां अज तोसां ठाह थी करियां यूसुफ जा खुदा तू मूंखे यूसुफ मिला देर कान थई रब वही फरमाई मुझा प्यारा यूसुफ जी मौला अगे ज़ुलेखा का भजदो वे अज वनी दीदार करा मौला हाणे हुकुम दिनो अथई जवानी वई हुसन वयो वार अच्छा थी वया आवाज आयो यूसुफ मां कादरे कदीर कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर ओ यूसुफ मां हर शइ ते कादिर आहियां जीअं मां बिना मापी जे आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो बिना पीजे मां ईसा अलैहिस्सलाम के पैदा फरमायो आदम अलैहिस्सलाम जे खाबी पसली मां बीबी हवा के पैदा फरमायो ओ यूसुफ अज ज़ुलेखा मूसा सुलह कया पाए पाद गचे में अंगण जे अचन अव गुण आए बकचायो ढोलिया ढकण थे त ढक जन तोड़े लख हुजन तब माफियो डिजन में धरा सुभान अल्लाह सुभान यूसुफ तू मोटी अच बाकी रही गाल ज़ुलेखा जी जवानी मोटाण मां अल्लाह जो कम आ वारन के कारो बनाण मां अल्लाह जो कम आ हुस्न के वापस वराण मां रब जो कम आ जिंदगी बुत जे अॻियां सजदा कंदे रही यूसुफ न मिलियो पर करीम रब जे बारगाह में रुगो हिकिड़ो सजदो कई त मन जो मुरादो पूरियूं थी सुभान अल्लाह सुभान जिंदगी जो मकसद इहो आ
वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अब तो फरमाए बना ये जमीन मां तुझे ला बनाईया, ये खेती बाड़ी मां तुझे ला बनाईया, ये बाग बागीचा तुझे ला, ये दरिया नहरों तुझे ला, ये आसमान है बादल, ये पहाड़ है रौनकों है नजारा तुझे ला, हर शय तुझे ला। पर तो बाने खे मार पंहिंजे लाइ ठाहियो आहे, ईअं बि कोन ठाहियो। हर शइ मां रब पंहिंजे हुक्म सां इज़ा अराद शयन ऐं यकूल लहू कुन फयकून, मां रब रुगो फरमायो थी वञ त ज़मीन थी वई, आसमान ठही विया, काइनात जा नज़ारा जुड़ी विया। पर बाना मां तोखे वॾी इज़त सां जोड़ियो, तोखे वॾे प्यार सां ठाहियो आहे। वख़लक़तु बियदैय, हिकिड़े हथ सां बि न, मां रब पंहिंजे ॿिन्ही कुदरती हथनि सां तोखे ठाहियो। वलक़द करमना बनी आदम जो ताज मां तुंहिंजे मथे ते रखियो। शीशेर खुदा जो आहे, वॾी ताक़त वारो आहे, पर शिकार खे झुकी खाईंदो आहे। हाथी वॾो कदावर जानवर आहे, पर रब इंसान खे एॾो अक़ल ॾिनो आहे जो हाथीअ ते सवारी कंदो आहे, शींहं खे पिंजरे में बंदि करे वेठो आहे। अरे यारो, रब केॾी इंसान खे इज़त ॾिनी आहे, केॾी वॾी मखलूक आहे, पर हेठि कंध करे गाह खाईंदी आहे, पर इंसान मथे कंध करे हलंदो आहे। रब तो फरमाए बाना सॼी मखलूक में मां तोखे अशरफुल मखलूकात बनायो। वलक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम जो ताज बाना मां तोखे पारायो। सॼी मखलूक में अल्लाह ताला इंसान खे हसीन बनायो। हज़रत इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अञा नंढड़ो ॿार आहे, वॾो होशियार आहे, मदरसे जो तालिब इल्म आहे। उलमा वेठा हुआ, फ़क़ी वेठा हुआ, मुफ्तियान इकराम वेठा हुआ। हिकिड़ो शरी मसलो आयो, हिकिड़े बादशाह पंहिंजी राणीअ खे चयो, जेकॾहिं तूं चंड खां वधीक हसीन नाहीं त तोखे तलाक आहे। जोश में चई त वियो, पर जेॾी महिल होश आयो त ॿई ज़ाल मुड़ुस रुअण लॻा। हाणे किथे चंड जी रोशनी, चंड जी सूंह नूर, ऐं किथे इंसान। परेशान थी विया, सिजो भरियो, आलिमनि वटि आया फतवा वठण जे लाइ। मुतफ़िक़ा तौर मुफ्तियनि, आलिमनि, काज़ियनि, फ़क़ीहनि फतवा ॾिनी त तलाक थी वई। छो त राणी केॾी बि हसीना हुजे, पर चंड त चंड आहे। इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अञा नंढड़ो आहे, कुंड में उथी बीह रहियो, आलिम जे बारगाह में अर्ज़ कई, बेदबी माफ़ हुजे जे मूंखे चओ त आऊं बि कुझु ॻाल्हायां। सभिनी चयो, नंढड़ा चओ कि मुंहिंजे ख़्याल में तलाक कोन थिए। वॾा वॾा आलिम हैरान थी विया, नंढड़ा जेकॾहिं तलाक न थई त दावा जो दलील ॾे। साईं फरमायो, अवां में को हाफ़िज़ आहे चौहाओ। उनखे साईं फरमायो, तो सूरत वत्तीन पढ़, या मां थो पढ़ां तूं ॿुध। पाण पढ़ंदे वियो, वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान। कोन पढ़ई कि लक़द खलक़न शम्स। पासे मां हाफ़िज़ चयो, न ईअं न आहे कि लक़द खलक़ल कमर। चई न, अञा आयत ईअं न आहे। साईं फरमायो, सही आयत कीअं? उन हाफ़िज़ चयो, लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। साईं फरमायो, इहो जवाब आहे त रब पाण पियो फरमाए त सॼी मख़लूक में सिज हुजे, चंड हुजे, तारा हुजनि,
सुरिया हुजे या बादल हुजन सजी मखलूक में मां सब खां वधीक हसीन इंसान खे ठाहियो आहे लिहाजा तलाक न थई इंसान कहिड़ो बि आहे पर सिज चंड खां हसीन आहे छो त रब उन जे मथे ते इज़त वारो ताज रखियो हाणे उन इंसान खे गौर करणो आहे हिक जे घोट फरमायो त धार चादर धक मो तपी थी मताब ससुई इलय संग जो तो का हो त घुरंदा हिसाब वो जतन खे जवाब यार करो नींदिय के चमे अज असां नारा हणंदा आहियूं त असां मदीने वारे साईं जा गुलाम आहियूं सुल्तान वाइज़ीन इमाम अल आशिकीन हज़रत क़िबला साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी नव्वर अल्लाह मरकदहु खुदा जो कसम पेरन खां वठी मथे ताईं मुंहिंजे महबूब जे इश्क जो खज़ानो सुभान अल्लाह आलम सभई अखियुनि जा ठार आहिनि उलमा उम्मती का अंबियाए बनी इसराइल पर मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी पंहिंजो मट पाण हुई उन जे अंदर में जेका नबी पाक जी गैरत हुई न जेको दीन जो दर्द हो ऐं उन आशिक नबी पाक जे अज़मत ख़ातिर वॾियूं दुश्मनियूं बर्दाश्त कयूं अवां पाण असांजा बयान ॿुधा अखियुनि सां दीदार कयो वाह मुफ्ती साहब रब पाक तुंहिंजे चेहरे में शींहं वारी वजहात रखी सुभान अल्लाह जेॾो चेहरो रोबदार हो उॾो वरी अंदर जा नरम बि हुया मुंह से ॾिठा मां जिन ॾिठो पिणीअ खे तिनी सदी का करे न सघां ॻाल्हि कुर्बान वञा उन आशिक जे इख़लास ऐं हिम्मत जे मथां हमेशा दियोबंदियुनि खे शीयनि जो ऑपरेशन कंदो हो पर उन आशिक जे हिम्मत जे मथां कुर्बान वञा ज़िंदगी सां प्रोटोकॉल न रखियो एॾियूं दुश्मनियूं पोयां दुश्मन बाक़ जे पोयां हलंदा हा ॻोल्हींदा हा रस्ते में घाट बनाए बीहंदा हा त मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी किथां थो अचे साईं फरमाईंदा हा त मूं वटि न को टिटी आहे न को राइफल आहे न को G3 आहे मूं वटि हीअ तस्बीह आहे जिते मुस्तफ़ा जी सलात पढ़ंदो आहियां ऐं अब्दुर रहीम जो सिपाही बि मुस्तफ़ा जो दुरूद आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिंदगी फकीर ईअं गुज़ारी थर हुजे बर हुजे अवां जो बलोचिस्तान हुजे या सिंध जो कहिड़ो बि शहर हुजे हमेशा इहो आशिक दुश्मन खे ललकारींदो हो लिल्लाही ख़ातिर ऐं साईं जे आवाज़ में बि अहिड़ो दबदबो हूंदो हो जो अवां जे बलोचिस्तान जो हिकिड़ो देवबंदी मक्तब फिक्र जो वॾो मुनाज़िरा गालिबन मौलाना मंज़ूर मेंगल उन जो नालो आहे उन जो क्लिप ॿुधो धारियूं थी करे चवे थो त बरेलवी में हिकिड़ो आलम आहे पर वॾो कंधार आलम आहे ऐं उहो कहिड़ो उहो मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद 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 उलमा अहले सुन्नत जिंदाबाद ऐं कुर्बान वञा साईं जी ख़िदमतूं पोइ हेॾे थर ॾेई वेंदा आहियूं बा ख़ुदा जिते हिन जदीद दौर में बि रस्ता न आहिनि पर उते बि आशिक मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी उठनि ते चढ़ी वञी बयान कयो उठनि ते चढ़ी ऐं जितां मुफ्ती साहिब वर ॾेई वियो कदम घुमाए वियो उतां ॼण शैतान हमेशा भॼी वियो सुभान अल्लाह इन आशिक अहले सुन्नत अकीदे जो वॾो दिफ़ा कयो अॼु जेकॾहिं सिंध में तव्हांजे न लस में जेकॾहिं सुन्नियत आहे अकीदा महफूज़ आहिनि त उन में हिकिड़ो हथ मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी जो बि आहे उन आशिक जे क़ब्र जे मथां करोड़ रहमतूं हुजनि
शायद दोस्त भी साईं गुलाम हैदर वारा भी जनाजे में आया हा ही फकीर भी अॻियां बीठो हो अल्लाह साईं मूंखे भी या सादत बख्शी खुदा जी ज़ात जो कसम जॾहिं महिल दीदार कयोसीं लॻो पे आशिक मुरकी रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं साईं वसियत कई हुई जंहिं जॻह ते अॼु साईं जी मज़ार आहे इन जगह ते वसियत कई ऐं इहो भी मूं आलिमनि खां ॿुधो साईं फरमायो त मूंखे मुंहिंजे मदरसे में हिन जगह ते दफ़न कजो छो त इहा उहा जगह आहे जिते मुंहिंजो यार मदीने जो मीर महिमान थी आयो हो इते मूंखे यार जो दीदार थियो आहे ऐं मुंहिंजी आख़िरी आरामगाह भी इते बनाए जो आशिक जे जनाज़े साबित कयो हीअं माण्हू उश्कारूं ॾेई रोअंदा पर मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जे चेहरे मुबारक ते मुरकवी छो त आलिम फरमाइनि था पाण जी ज़िंदगी अहिड़ी बनायो माण्हू ॼमंदो आहे त रुअंदो आहे मिट माइट खिलंदा आहिनि ऐं अवां ज़िंदगी अहिड़ी बनायो जॾहिं दुनिया मां विसाल थिए त मिट माइट रुअनि ऐं मरण वारो खिलंदो वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ऐं इमाम अल मुजाहिदीन अल्लामा खातिम हुसैन रज़वी रहमत इन आशिकनि जे इश्क खे सलाम जेल हुजे बिस्मिल्लाह सिर जी बाज़ी हुजे बिस्मिल्लाह इज्जत जो मसलो हुजे बिस्मिल्लाह खानदान टुटी वञनि बच्चा ॿार वञनि पर नबी पाक जे नाम ते नो कंप्रोमाइज न का लचक न कंहिंजे अॻियां झुकिया हमेशा कंध ऊंचो हो मुंहिंजे महबूब जे इज्जत जे मथां ख़त्म नबूवत जे मथां रुगो खाली नारा न हा पर आशिकनि पंहिंजा कंध भी पेश करे ॾेखारिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह लाखिन लतीफ फरमायो त असल आशिकन सिर नसां ढण कम सवन सिरन खां अगरो संदो दोस्ताना दम पोही हड ऐं चम यर घोरिया मोहम्मद घोटता सुभान अल्लाह से मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी सुल्तान वाइदीन अल्लाह उन जे कब्र जे मथा करोड़ हा रहमतो फरमाए अल्हम्दुलिल्लाह हिन फकीर सां भी वॾी मोहब्बत कंदो हो ऐं हिन फकीर खे भी साईं दिल सां दुआऊं हिकिड़े चकर कड़ियो गवर बदीन ज़िलो उते जलसो हुजे जिते हिन मुल्ला जो ॻोठा टंडो बागू वो मुल्ला समझो था जो मिंबर ते नचंदो उन जो मदरसो भी उते आ पहिरीं जलसो न पे करण ॾिनो वॾी हिम्मत सां सुन्नी जलसो कयो हीअं सुन्नी जा समुंड लही विया शामियानो लॻी वियो आलिम अची विया ऐं मुफ्ती अब्दुल रहीम अञा तकीर शुरू करे अल्हम्दुलिल्लाह चई त हीअं तूफ़ान आयो तेज हवा तंबो जा बास लुडन लगा मींह वारो नुमनू माण्हू तितर बितर अल्लाह अकबर वाह मुफ्ती साहब जे इश्क के सलाम उते खुतबो छॾे हथ खईंची मौला तुंहिंजे बानड़े अब्दुल कादर जी यार अब्दुल जो काज न आहे मौला हिकिड़ो वक़्तु हो जॾहिं पीरनि जे पीर भी माण्हुनि खे गॾु करे दर्स ॾिनो अचानक मींह वारी मौसम थी वई त तुंहिंजे बानड़े अब्दुल कादर अर्ज़ कयो मौला मूं पंहिंजे लाइ कोन घुराया तुंहिंजे दीन लाइ घुराया मींह टरी वियो ऐं मौला अब्दुल रहीम सिकंदरी हीअ दुनिया पंहिंजे लाइ न मुंहिंजो मेलो मला खड़ो न आहे तुंहिंजे महबूब जे दीन जे लाइ आशिक आया आहिनि मौला मींह टरी वञे रब्बे काबा जो कसम आहे इर्द गिर्द वसियो जेस ताईं 2 कलाक साईं तकीर कई जलसे गाह में हिकड़ी फुड़ी भी मींह जी न सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये नबी जे गुलामन जो आलम अब्दुल रहीम सिकंदरी जो यो आलम त अब्दुल रहीम जे मुर्शिद जो आलम छा हो उन जे मुर्शिद जो आलम छा होंदो पीरन जे पीर जो आलम छा होंदो सोने दस्तगीर जो आलम छा होंदो शेर खुदा जो आलम छा होंदो सिद्दीक अकबर जो मकाम छा होंदो
ऐं नबियुनि जे सरदार आमना जे लाल जो आलम। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक। हज़रत अली जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अचो आंखे मुझे महबूब जे गुलाम जी गाल बुधाया। अज असां तव्हां कलमो पढ़ण वारा आहियूं, खोखला नारा हण वारा आहियूं, पर इश्क जी मंज़िल अञा अॻियां आहे। मुझे हबीब करीम जो गुलाम जंहिंजो नालो आहे ज़ईद। चो सुभान अल्लाह। थका आहियो? ही जलसो मुंहिंजो पंहिंजो आहे, 2.5-3 कलाक त ॻाल्हाईंदुसि। ऐं उथंदा त कोन न। ऐं वरी साईं अब्दुल मजीद खे साईं गुलाम हैदर खे चवंदा इहो मुल्लो मतां घुराई। हिकिड़ो हमरा वियो किनी मज़ार में, इशा जी नमाज़ खां पोइ वञी दुआ घुरई मज़ार ते, तो खलीफ़े ख़बर ई कोन्हे त अंदर को हमरा आयो आहे। तो खलीफ़ो इशा पढ़ी दरवाज़ो बंदि करे थोरो आहे। हमरा अंदर मज़ार में सॼी राति सियारे जी न को खुटे न को जान छुटे। जीअं तीअं न ॾंदनि ते ॾिनो राति कढई। सुबुह थियो ऐं खलीफ़े जी दरवाज़ो खोलियो। दरवाज़ो खोलई, हमरा ॿाहिरि निकितो, मज़ार ॾे नियारे चई साईं वॾी मोहबत हुई, वॾी सिक मां आयो हुउसि, पर राति हशर तो अहिड़ो कयो आहे जो ज़िंदगी मुंहिंजे मुंहं खे सिक ॾे। ॻाल्हि सम्झो था? जजो बयान कंदे त आईंदा में चवंदा इहो मुल्लो वरी न घुरायो। अल्लाह सभिनी खे मदीने जी हाज़ी नसीब फरमाए। थोरो सलात मुंहिंजे साईं ते चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी पाक जो आशिक हज़रत ज़ैद बिन हारिस अञा नंढड़ो आहे। बाबे सां गॾु अमर सां गॾु हिकिड़े सफ़र में वञी रहा। विच रस्ते में चोर फिरी आया, धाड़ेल फिरी आया, डाकू फिरी आया, सामान त फुड़े विया, पर उहे ज़ालिम जीजल मां जे सीने तां बचड़ो भी अगवा करे विया। उन दौर में माण्हू विकामंदा हा, उहे धाड़ेल हज़रत ज़ैद जा नंढड़ो ॿार खणी विया उकाला बाज़ार में। जे अॼु जानवरनि जी मंडी लॻंदी आहे, उन दौर में माण्हुनि जी मंडी लॻंदी हुई। उते वञी हज़रत ज़ैद खे गुलाम बनाए खपाए छॾो। उम्मुल मोमिनीन हज़रत खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो फुफीज़ाद हज़रत हकीम बिन हिज़ाम उन बाज़ार में आयो त ज़ैद ते नज़र पई नंढड़ो ॿार। दिल में सोची नंढड़ो ॿार गुलाम बणिजी बाज़ार में विकामजे पियो। मुंहिंजी पुफी हज़रत खदीजा खे औलाद न आहे, हिन खे ख़रीद करे वञी पुफी अम्मा खे ॾियां। हुतां वठी आयुसि, क़ीमत ॾेई अम्मा खदीजा खे ॾिनई। वक़्तु गुज़रंदे वियो, छो त मूं पहिरीं अर्ज़ु कयो इश्क जे मैदान में इम्तिहान ईंदा, आज़माइशूं ईंदियूं। ज़ैद जे इम्तिहान ॾे पियो त अॻियां ॾिसो ज़ैद खे इनाम बि कहिड़ो थो। लाखिन लतीफ़ फरमायो त अल्लाह तो आशिकन जी ख़ल्क़ी अहिड़ी ज़ात हिकड़ा वहन वातन ते जागन सारी रात पुतरे फुटी पिर भात वञ मेलो कन मुहम्मद से। मदीने वारी साईं उम्मुल मोमिनीन अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां निकाह कयो ऐं सैयदा अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजा महबूबा हीअ सॼी मिल्कियत अव्हां जी आहे, पर ही मुंहिंजो गुलाम ज़ैद भी हाणे अव्हां जो आहे। जब तक बिका न था, कोई पूछता ही न था,
आका तूने खरीद करके मुझे अनमोल बना। अब्बो वयो, अम्मड़ वई, घर वयो, गुलाम बणिजी आयो आ, पर जॾहिं इम्तिहान में कामयाब थियो तज मुस्तफा जो दर मिलियो। हाणे महबूब जे बारगाह में पियो हले। हज़रत ज़ैद पंहिंजे पुट खे ॻोल्हण जे लाइ ॻोठ ॻोठ में, झर झंग में, बाज़ारनि में पढ़ा पियो ॾे। माण्हुनि खां पुछां पियो करे मुंहिंजो पुट कंहिं ॾिठो हुजे ॿुधाए। कुझु माण्हू मके में आया, उन्हनि हज़रत ज़ैद खे ॾिठो आहे। मोटी अची ॿुधायूं हारिसा तूं परेशान आहे, पर तुंहिंजो पुटु मके में मोहम्मद अरबीअ जो ग़ुलाम। वीचारो सामान जूं बोरियूं भरे पंहिंजे भाउ हज़रत काब खे वठी महबूब जे बारगाह में आयो त जेके दिरहम दीनार मुसलमान जो नबी घुरंदो ॾींदो मांस, पर बचड़ो छॾाईंदुसि। इन बहाने उछड़ा काहे सामान जूं बोरियूं भरे हबीब जे बारगाह में आयो। ओ मुसलमान जा नबी, मां ॿुधो आहे त तूं सखी आहीं। महबूब सखी आहे या जमाने में सखी ऐसा कहीं देखा, लब पे जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा। खुद रहे भूखे औरों को दिया झोले भर के, कैसे मोती हैं मोहम्मद के घराने वाले। ओ मुसलमान जा नबी, वॾी उम्मीद खणी आयो आहियां। हबीब फरमायो चओ छा खपे। जी महबूब अवां जो हिकिड़ो ग़ुलाम जंहिंजो नालो ज़ैद आहे, ओ मुंहिंजो बचड़ो आहे। सोन घुरे त मां ॾियां, चांदी खपई त मां ॾियां, दिरहम दीनार ॾियण जे लाइ तयार आहियां, पर मुंहिंजे पुट खे आज़ाद कयो। रहमत वारे नबी फरमायो हारिसा भली करे आई, मां मुस्तफा खे दुनिया जे दौलत जी ज़रूरत नाहे। तुंहिंजो सोन चांदी पाण वटि रख, मां तुंहिंजे बचड़े खे आज़ाद करण जे लाइ तयार आहियां, पर हिकिड़ो शर्त आहे। कहिड़ो? न को तुंहिंजी मर्ज़ी आहे न को मुंहिंजी मर्ज़ी हलंदी। मां ज़ैद खे घुरायां थो, पोइ जेका ज़ैद जी मर्ज़ी। हज़रत हास सम्झो मुंहिंजो बचो आहे। अमड़ याद ईंदे, भेनरियो भार याद ईंदा, वतन याद ईंदो, ज़रूर ज़ैद मूंसां हलंदो, पर ख़बर न आहे त महबूब जी मोहबत जो आलमी पियो आहे। हबीबन करीमन हज़रत ज़ैद खे घुरायो आहे। नंढड़ो ॿार महबूब जे बारगाह में आयो। हबीबन फरमायो ज़ैद जी या रसूल अल्लाह, ही केरा? महबूब मुंहिंजो बाबो आहे, ही मुंहिंजो चाचो आहे। अॼु पी पुट मिलिया, काफ़ी देर ताईं रुअंदा रहिया, मुलाक़ात थई, बगल वीर बणिजा। जॾहिं महिल मुलाक़ात ख़त्म थई, हबीब फरमायो ज़ैद तुंहिंजो बाबो तोखे वठण जे लाइ आयो आहे। मूंखे को एतराज़ न आहे, न को मूंखे नाराज़गी आहे। जे तूं वञे ख़ुशीअ सां त तोखे मोकल तुंहिंजी जेका मर्ज़ी आहे, मां मुस्तफा जे तरफ़ां तोखे इजाज़त आहे, नाराज़गी बि न आहे। इश्क नखे चइबो आहे। हज़रत ज़ैद हिकिड़े नज़र पंहिंजे बाबे जे चेहरे ते विधी आहे, ॿी नज़र आमना जे लाल जे चेहरे ते। हीअं पी ॾे निहारे, वरी जो हबीब ॾे निहारई, चवे तो माण्हू घुरन माल, आऊं सभु ॾींहं घुरां सुपरी,
दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फिलहाल पुकय सनाम निहाल यार पसण अञा परे रहो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ही मुझे बाबो जरूर